আছে kecil yo kari टक्कर लगा रही हो आप पहलवान
बलोचिस्तान एसोसिएशन तरफा पहले तरफा पटको इनाम ताड़ी लगे पटके बलोच को जिंदाबाद सरेवाल पाड़ो आई निगारी कौम जा सरदार नवाब सियासी समाजी शख्सियत ऑल पाकिस्तान बल एसोसिएशन सरपरस्त आला रईस महबूब खान सरेवाल साहब के सूबा बलोचिस्तान मले दरगाह बलोची कौम को पटको बनायो ले ओ नजवी गुलाम सरवर बिरोही साहब जो सखी से शाह बिलावल नूरानी मेले पे हर साल असां कर हुआ आज कुछ मसूल खातिर साउंड न पहुंची सकिया इंशाल्लाह सुबह ने गुलाम सरवर बिरोही साहब कर वेंदे को साउंड हुंदा नूरानी मैदान ते पाण बड़ा तस्वीर को असां कर मौजूदा जी अबाजी
शाह नूरानी बिलावल ते असीं मौजूद आहियूं ऐं नूरानी सरकार जो मलाखड़ो भले पहिरियों मलाखड़ो आहे साईं नजब शाह जो फर्ज़ंद आहे जंहिंखे धकु लॻो आहे जेके राशिद खटाण धकु ॾियो आहे ऐं नजीब शाहाणी ऐं साईं जिन खे ठाहिनि पिया ऐं असां तव्हांखे ॿाहीं बि ॾेखारींदासीं तमामु बहितरीनु तरीक़े सां मलाखड़ो हलियो पियो पर ॿाहीं वधीक आहे इन करे थोरो मलाखड़ ते कंट्रोल घटि थी सघियो आहे। बिरोही जी वॾी महिरबानी मूंखे सर करे नूरानी जे मेले में असांखे इनाम ॾिनी वॾी महिरबानी कुर्ब। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी मौजूद आहे हज़रत बिलावल शाह नूरानी ते ऐं शाह नूरानी जो मलाखड़ो तमामु बहितरीनु तरीक़े सां मलाखड़ो हलियो पिए। असां हलंदड़ मलाखड़े में भारत सिक्योरिटी वारा जेके मलाखड़े खे संभालण जी वॾी कोशिशि पिया कनि हिते सुहिणी असां सां गॾु ऐं पंहिंजे मलूं बि अथनि ऐं चारो माण्हू ऐं मलूं बि ॾेखारियो न हुअण जे करे थोरो मलाखड़ो डाउन थियो आहे आवाम हिते तमामु घणी आहे ऐं ग्राउंड नंढो आहे इन करे थोरो माहौल डिसमिस थियो आहे ऐं आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी मलाखड़ा टीवी खे लाइक शेयर करणु न विसारिजो ऐं आवाम आहे जबल ते पहाड़नि खे तव्हांखे ॾेखारियो हज़रत बिलावल शाह नूरानी जो पहिरियों को मलाखड़ो हिते एंड थियो कुछ मलू थियो कुछ कोन थियो मीर हसन सोलंकी खे इजाज़त ॾिजो। मेहरबानी मेहरबानी